शंघाई तावन तंज़ीम जी सरबराही इजलास जूं तैयारियूं मुकमल। दिल फरेब सजावट मुल्क जे गादी वारे शहर जी शान ऐं शौकत वधाए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास जी तैयारियुनि जो जाइज़ो वठण लाइ जिन्ना कन्वेंशन सेंटर पहुची वियो। इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट जे 3 सीनियर जजिस मां कई वेंदी। चीफ जस्टिस जी मुक़ररी 8 रुकनी पार्लिमानी कमेटी कंदी। वफ़ाक़ी आइनी अदालत चीफ जस्टिस समेत 7 मेंबरनि ते ॿधल हूंदी। आइनी अदालत जो फ़ैसिलो किथे बि चैलेंज न कयो वेंदो। इम्कानी आइनी तरमीमुनि लाइ हुकूमती मसवदे जा नुक़्ता साम्हूं अची विया। बिलावल भुट्टो ज़रदारी आइनी तरमीमुनि लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मसवदो शेयर करे छॾियो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे क़याम जी तजवीज़ शामिल। अदालत में समूरनि सूबनि जे बराबर नुमाइंदगी हूंदी। जजिस जे ज़रिए जजिस जी मुक़ररी वारो अमल तब्दील करण जी तजवीज़। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जजिस जी मुक़ररी लाइ पार्लियामेंट अदलिया ऐं वकीलनि खे बराबर किरदारु अदा करणु ॾिनो वञे। गॾियल मसवदे ते अपोज़िशन सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी आइनी अदालत जो क़याम क़ाइदे आज़म जो ख़्वाब हो। शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास दौरान रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में मेट्रो बस सर्विस बंदि रखण जो फ़ैसिलो। इंतज़ामिया जी हिदायतुनि ते सुभाणे 14 खां 17 अक्टूबर ताईं मेट्रो बस सर्विस बंदि हूंदी। पाकिस्तान इस्लामाबाद में 15 ऐं 16 अक्टूबर ते थींदड़ शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास जी मेज़बानी करे रहियो आहे। परॾेही खाते जी तर्जुमान मुंतज़िरा बलोच जो चवणु आहे त इजलास में मेंबर मुल्कनि चीन, रूस, बेलारूस, कज़किस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान ऐं अज़बकिस्तान जा वज़ीर आज़म शिरकत कंदा। ईरान जो नायब सदर ऐं भारती परॾेही वज़ीर बि शिरकत कंदा। कराची में 5 ॾींहनि लाइ कलम 144 लागू। सिंध जे घरू खाते नोटिफिकेशन जारी कंदे ॼाणायो आहे त 13 खां 17 अक्टूबर ताईं कराची में 5 खां वधीक माण्हुनि जी गॾु एहतिजाज ते पाबंदी हूंदी। कराची शहर में जलसनि ऐं जुलूसनि ऐं रैलियुनि ते बि पाबंदी लागू कई वेंदी। पाकिस्तान सऊदी बितरफ़े सनत फोरम जो 7हों इजलास पाक फ़ौज जे वफ़द जी क़यादत लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अवैस दस्तगीर कई। CGS पारां रॉयल सऊदी डिफेंस फोर्स जी महारत में वाध लाइ पाकिस्तान जी हिमायत जो वर्जाओ। ISPR मूजिबि इजलास में CGS रॉयल डिफेंस फोर्सिस पाकिस्तान जी हिमायत जी तस्दीक़ कई। सऊदी वफ़द दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी कामयाबियुनि खे साराहियो। पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि ऐं इलाइक़ई अमन इस्तिहकाम लाइ ख़िदमत जो एतिराफ़ कयो वियो। सुप्रीम कोर्ट आइनी तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ लाइ 3 रुकनी बेंच जोड़े छॾी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी अॻवानी में बेंच 17 अक्टूबर ते ॿुधणी कंदी। आबिद ज़ुबैरी तजवीज़ कयल आइनी तरमीम ख़िलाफ़ आइनी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। जस्टिस नईम अख्तर अफ़गान ऐं जस्टिस शाहिद बिलाल हसन बेंच में शामिल रजिस्ट्रार ऑफिस एडवोकेट आबिद ज़ुबैरी खे नोटिस जारी करे छॾियो। पार्लियामेंट जे ख़ुसूसी कमेटी जे इजलास में आइनी तरमीमुनि वारो मामिलो निबिरी न सघियो। आइनी तरमीम जे मसवदे ते वधीक मुशावरत लाइ पार्लियामेंट जे सब कमेटी क़ाइम। पार्लियामेंट जी ख़ुसूसी कमेटी जो इजलास 17 अक्टूबर ते ॿीहर थींदो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां MQM वफ़द जी मुलाक़ात। MQM आइनी तरमीम जी हिमायत लाइ मकानी इदारनि लाइ इख्तियार घुरी वरिता। MQM वफ़द में डॉक्टर फारूक सत्तार, अमीनुल हक, कामरान टेसूरी शामिल। मकानी इदारनि खे बाइख्तियार बणाइण बाबति MQM जे मसवदे खे तरमीम जो हिस्सो बणाइण जो मुतालबो। इसराइल जा गज़ा ते हमला जारी। इसराइली फोर्सेस जे हमलनि में वधीक 61 फ़लस्तीनी शहीद ऐं 321 ज़ख़्मी थी पिया। उत्तर गज़ा में जबालिया जे कैम्प ते बमबारी, 22 फ़लस्तीनी शहीद। शाती ऐं दीर अल बला में इसराइली हमलनि सबबि 25 फ़लस्तीनी शहीद। हैदराबाद में नीगर खूह में किरी फौत थी वियो। लतीफ़ाबाद नंबर 2 वारे इलाइक़े में 10 सालनि जो अब्दुल समद क्रिकेट रांदि खेॾण दौरान बाल ॻोल्हींदे खूह में किरी पियो। इतला ते रेस्क्यू टीम पहुची लाश हथ करे वरितो। घर भातियुनि में रोज राड़ो। अवामी तफ़रीह लाइ धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप तरफ़ां हैदराबाद में रचियल मेगा फैमिली फेस्टिवल राति देर ताईं जारी। माण्हुनि जी पीउ नामियारनि फनकारनि एंजल गज़ल, दानिश मंज़ूर, फौजिया सुमरो, खुशी बलोच, मार्बल ग्रुप, डॉक्टर आशिक राजपर ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा करे पिंडाल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। मज़ाया फनकारनि अलीगुल मलाई, सोराब सुमरो जी चर्चनि ऐं भोगन माण्हुनि खे खिलाए खीरो करे छॾियो। फज़ीलत बेगम ऐं पखी जे मज़ाया ॻाल्हियुनि ते बि माण्हुनि जा टेक। हैदराबाद वासियुनि फेस्टिवल खे बहितरीन तफ़रीह करार ॾेई छॾियो।